बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। तहां सभिनीनि खे भलीकार ख़ुश आमदीद असांजे हिन प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे आवाज़ किचन। ऐं आवाज़ किचन में असां तव्हां जे लाइ ठाहींदा आहियूं डिफरेंट रेसिपीज़। उमेद आहे तव्हांखे रेसिपीज़ सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त तव्हां जूं जेके बि फरमाइश अचनि थियूं उहे ज़रूरु शोज़ में ऐड कंदा हलूं। ऐं मुहर्रमुल हराम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त खोड़ सारा अहिड़ा खाधा आहिनि जेके तयारु कया वेंदा आहिनि न्याज़ जे हवाले सां बि। त अॼु असां तयारु कंदासीं हलीम ऐं क्विक हलीम ठाहींदासीं। चिकन में हलीम आहे, तव्हां बिल्कुलु बीफ में ठाहे सघो था, थोरो उनजो पोइ वक़्तु जेको आहे सो वधी वेंदो। ऐं इन सां गॾु असां अॼु न्याज़ जे लाइ हिकिड़ो ठाहींदासीं खीर जो शरबत। त सभिनीनि खां अवल अची था वञूं हलीम ते। उनजो जेको हिकिड़ो ड्रिघो वारो प्रोसेस हूंदो आहे उहो असां करे छॾियो आहे, पर मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। तमामु सिंपल आहे, आसान आहे, कंहिं बि क़िस्म जा मसाला उन में असां ऐड न कया आहिनि। ऐं दालियूं ऐं गंदुम जव इन्हनि में थोरो वक़्तु लॻंदो आहे। इन्हनि खे सभिनीनि खां अवल त तव्हांखे भुॼाए रखिणो आहे। अगेन उहा ई ॻाल्हि कंदासीं त जेकॾहिं तव्हां वटि खारो पाणी बि अचे थो त जेके इहे दालियूं आहिनि, गंदुम जव, इहे तव्हां मिठे पाणीअ में भुॼाईंदा। ऐं भुॼाइण खां बाद में स्पेशली जव ऐं गंदुम कम अज़ कम 6 घंटा या ओवरनाइट तव्हां इन्हनि खे भुॼायो। दालियुनि जे लाइ 2 घंटा बि काफ़ी आहिनि। जव ऐं गंदुम अलॻि भुॼायो, दालियूं अलॻि भुॼायो। अवल मां तव्हांखे इन्हनि जे बॉइल करण जो तरीक़ो ॿुधायां, पोइ तव्हांखे रेशो बि ॿुधाईंदासीं। भुॼाइण खां बाद में कंहिं क़िस्म जो को सोडा कुझु बि तव्हां शामिलु न कंदव, उन्हनि खे पचण जे लाइ रखंदव। अवल जव ऐं गंदुम इहे मिलाए तव्हां इन्हनि खे बॉइल कयो ऐं जीअं ई उहो सॉफ्ट थी वञनि, मतिलबु कंप्लीट सॉफ्ट थी वञनि, उन खां बाद में तव्हां उन में जेके चारई असां जूं दालियूं आहिनि उहे शामिलु कजो। जेकॾहिं तव्हां स्टार्ट में ई दालियूं ऐड कंदव त दालियुनि जो कुकिंग टाइम घटि हूंदो आहे, दाल झटपट ॻरी वेंदी। जव ऐं जेके गेहूं आहिनि उन्हनि खे देरि लॻंदी आहे ॻरण में, ऐं जीअं ई दाल तव्हांजी ॻरी वेंदी त उहो हेठि लॻी करे तव्हांखे तंग कंदी, छो त उहो ॻरी वेंदी, उहो पतरी थी वेंदी, त उहा देॻड़ीअ में हेठि लॻंदी रहंदी। इन करे जेसीं ताईं जव ऐं तव्हांजा गेहूं ॻरी नथा वञनि, दालियूं उन में ऐड बिल्कुलु बि न कजो। ऐं ॿी ॻाल्हि जो इहो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे त जीअं ई पाणी घटि थी थो वञे, जंहिं बि देॻड़े में तव्हां उनखे बॉइल था कयो, मेक श्योर त स्टील जो न हुजे, उन में बि दालियूं इलाही लॻंदियूं आहिनि। ऐं जिस्त जो हुजे त अञा बि बहितर आहे। ऐं गरम पाणी करे ऐड कजो। जेकॾहिं तव्हांजो पाणी घटि थी थो वञे, तव्हांखे अञा बि घणे पाणीअ जी ज़रूरत थी पए, ज़रूरु ऐड कयो, पर अलॻि स्टोव ते पाणीअ खे थोरो बॉइल कयो ऐं सेम टेम्परेचर में जेको पाणी आहे उहो तव्हां दालियुनि में तव्हांजा जेके जव गेहूं जेके बि बॉइल था थियनि उन में तव्हां उहो पाणी ऐड कयो, जेतिरो बि तव्हांखे नीड हुजे। पर कचो पाणी शामिलु न कजो, उन सां बि जेके दालियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे वरी वक़्तु अञा बि घणो लॻंदो आहे। ऐं पुसाए ज़रूरु रखिजो। जव ऐं गेहूं बॉइल कयो, थोरा ॻरी वञनि, पोइ तव्हां उन में दालियूं ऐड कयो। हाणे ॻाल्हि था कयूं त रेशो केतिरो हुजणु खपे। जव ऐं गेहूं हमेशह दालियुनि खां डबल हुजणु खपनि, छो त दालियूं त असां उहे बि खाईंदा आहियूं। हलीम में तव्हां नोट कयो हूंदो त जव ऐं गेहूं जेके आहिनि उन्हनि जो फ्लेवर वधीक हूंदो आहे। त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो कोप जव था खणो, हिकिड़ो कोप तव्हांजो गेहूं आहे, त अधु कोप तव्हांखे जेके तव्हां जूं चारई दालियूं आहिनि, मतिलबु चणनि जी दाल, माश जी, मुङ ऐं मसूर, इहे चारई दालियूं तव्हां हाफ कप खणो। ऐं हिकिड़ो कप तव्हां जव, हिकिड़ो कप गेहूं, ऐं इन रेशो खे तव्हां डबल ट्रिपल बि करे सघो था, जेतिरो घणो हलीम तव्हां तयारु कयो था। मतिलबु जेकॾहिं 1 किलो जव ऐं गेहूं आहे त अधु किलो तव्हां दालियूं खणो, त उहो इंतिहाई मुनासिबु रहंदो आहे। जव ऐं गेहूं जो घणो फ्लेवर अचणु खपे हलीम में, उहो सुठो लॻंदो आहे। त हिन तरफ़ असांजूं जेके दालियूं ऐं जव गेहूं उहे बॉइल था थियनि, इन्हनि खे बॉइल ते रखियो अथसीं। ऐं हिन तरफ़ असां तयारु कंदासीं पंहिंजो हलीम जे लाइ तोरमो। अच्छा, मां जेका चिकन आहे बोनलेस जो इस्तेमालु था कयूं। चिकन जूं जेके हॾियूं हूंदियूं आहिनि उहे इलाही बारीक हूंदियूं आहिनि, त जेकॾहिं तव्हां हॾियुनि जो इस्तेमालु कयो था त पोइ थी सघे थो त तव्हांजे हलीम में काफ़ी का हॾी अची बि वञे। त जेकॾहिं घर वारनि खे को इशू आहे या तव्हां चओ था त बिल्कुलु बि का हॾी न अचे, त पोइ तव्हां बोनलेस चिकन जो इस्तेमालु कयो। जेकॾहिं इन जूं हॾियूं आहिनि उन्हनि खे अलॻि सां थोरो चाढ़े करे
उन जी यखनी तयारु कयो ऐं उहा यखनी तव्हां ऐड करे सघो था पंहिंजे हलीम में, छो त तमामु बारीक बारीक हूंदियूं आहिनि। तव्हां इलाही कोशिशि कंदव पर काथी का हॾी रहिजी बि सघे थी, त मेक श्योर कयो त अलॻि सां उनजो हिकिड़ो ब्रॉथ ठाहियो ऐं उहो जेको आहे सो पंहिंजे हलीम में इस्तेमालु कयो। अच्छा, हिते पाणी बॉइल थी वियो आहे, कुझु असांजूं सयूं आहिनि जेके असांखे बॉइल करणियूं आहिनि, उहे मां हिन में शामिलु थी कयां, छो त अॼु असांजो शरबत बि तयारु थो थिए ऐं उन शरबत में असां ऐड कंदासीं इहे असांजूं रंगीन सयूं। इन में ऐड थींदी जेली ऐं इन में असां शामिलु कंदासीं बादाम ऐं पिस्ता हस्बे इस्ताताद, उहे तव्हां हिन में शामिलु कजो। इन में असां ऐड कंदासीं रेड सिरप, कहिड़ी बि कंपनी जो जेको तव्हांखे सुठो लॻंदो हुजे उहो रेड सिरप तव्हां इन में शामिलु कयो। त पाणी छो त बॉइल थी वियो हुयो त हलीम सां गॾोगॾु असांजी तयारी हलंदी शरबत जी बि। थोरो पाणी मां हिन में अञा ऐड थी कयां। आई होप तव्हांखे दाल ऐं गेहूं जव इन जे पचाइण जो जेको तरीक़ो आहे उहो तव्हांखे सुठे तरीक़े सां सम्झ में अची वियो हूंदो। कुझु बि मसालो ऐड करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं ऐड करणु चाहियो था त 2 मसाला ऐड करे सघो था, हिकिड़ो लूणु, ॿियो हेड, बस दैट्स इट। ॿियो कुझु बि तव्हांखे शामिलु करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं ऐड करणु चाहियो था त थोरो लूणु इन में शामिलु कयो ऐं लूण सां गॾु हेड ऐड कयो, बस दैट्स इट। अच्छा, इहो हाणे कुक थींदो रहंदो असांजे लास्ट मोमेंट ताईं। हिन तरफ़ अची था वञो जेको असांजो हलीम जो कोरमो आहे उहो ठाहिण जे लाइ। चिकन असां वटि आहे बोनलेस ऐं चिकन जा बि जेके पीसिस आहिनि न उहे असांजा वॾा ई आहिनि। इन जी वजह इहा आहे जो रेशो जॾहिं ठहंदो त उहो सुठो लॻंदो। तमामु नंढड़ा पीसिस हूंदा त रेशो नंढड़ो हूंदो, वॾा पीसिस कयो त अञा बि सुठी ॻाल्हि आहे, त जीअं वॾा रेशा तयारु थींदा त उहे खाइण में सुठो लॻंदो आहे। ऐं चिकन आहे जल्दी ॻरी वेंदी, भले वॾा पीस हुजनि, अहिड़ो मसइले जी ॻाल्हि न आहे। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं मसालनि जी त थूम ऐं अदरक जो पेस्ट, हेड, ॻाढ़ा मिर्च असां इन में शामिलु कंदासीं। इन सां गॾोगॾु सुका धाणा इन में वेंदा, पिसियल गरम मसालो असां इन में शामिलु कंदासीं ऐं मोस्टली उहे ई मसाला आहिनि जेके तव्हांजे घर में मौजूदु आहिनि। पिसियल मसाला ऐड थींदा, सुर्ख जेके न ॻाढ़ा असांजा बसर आहिनि उहे मां हिन में शामिलु कंदमि। ऐं अगेन जॾहिं तव्हां हलीम खे सर्व कंदव त ॻाढ़ा बसर ऐं जूलियन में कटियल जेका अदरक आहे उहा, थोरा चॉप थियल जेके आहिनि से सावा मिर्च हुजनि, धाणा हुजनि, जेको हलीम आहे उनजो जेको ज़ाइक़ो आहे उहो दुबालो थी वेंदो। लीमो हुजे त हींअर असां हिन में ऐड था कयूं ऑयल, ऐं हलीम घटि ऑयल में बि ज़बरदस्त तयारु थींदो आहे। 1/4 कप मां हिन में ऐड कयो आहे ऑयल, छो त मूंखे बसर बि इन में ॻाढ़ा न आहिनि करणा। जेकॾहिं तव्हां लास्ट में बसर ॻाढ़ा करे अक्सर माण्हू भगार बि ॾींदा आहिनि हलीम में, त उहो बि तव्हां ॾेई सघो था। त पोइ शुरूआत में ऑयल थोरो घटि रखो। अच्छा, इन में जीअं ई गरम थींदो ऑयल मां हिन में ऐड थी कयां स्टार्टिंग में जेके असांजा चिकन जा पीसिस आहिनि इहे शामिलु कंदासीं। थूम ऐं अदरक जो ऐड कंदासीं इन में पेस्ट, हिकिड़ो टेबल स्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट इन सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं असांजा ॻाढ़ा बसर। अच्छा, मसालनि में लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं सुका धाणा जेके नॉर्मली असांजे घर में मौजूदु हूंदा आहिनि ऐं डिफरेंट खाधनि में असां इस्तेमालु कंदा आहियूं, बसि उहे। अच्छा, हर कंहिंजे तयारु करण जो हिकिड़ो अलॻि तरीक़ो आहे कि माण्हू टमाटा ऐं थोरो बि इन में शामिलु कंदा आहिनि ऐं के माण्हू न बि कंदा आहिनि। नंढड़ी ब्रेक जो असां वटि वक़्तु थी वियो आहे त तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। हिकिड़ी नंढड़ी ब्रेक ते था वञूं ऐं मिलूं था नंढड़ी साही खां पोइ।
बैक वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन में असां तयारु था कयूं न्याज़ जो शरबत ऐं हुन सां गॾोगॾु तयारु थींदो हलीम। अच्छा, हलीम जो मां तव्हांखे रिकैप बि ज़रूरु ॾींदमि, पर हींअर हिते ऐड था कयूं थोरो पाणी। अच्छा, पाणी ऐड करे इन में शामिल कंदासीं कुझु मसाला। अच्छा, हाणे असां ऐड कंदासीं चिकन में कुझु मसाला ऐं जेके असांजूं इहे रंगीन सयूं आहिनि इन्हनि खे बि थोरो ॾिसंदा हलंदासीं। बाहि मां इन जी कयां थी स्लो। असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो हुजे त ॿुधाईंदा हलूं त चिकन जो जेको असां कोरमो था तयारु कयूं उन में हींअर मां ऐड थी कयां लूणु, शामिल कंदासीं ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा ऐं हेड। इहे तमामु शयूं ऐड कयूंसीं। थोरो इनखे मां मिक्स कंदमि। बसि मां हिकिड़ो टमाटो इन में शामिल कंदमि ऐं 2-3 टेबल स्पून ऐड कंदासीं धोरे जा पास। पिसियल गरम मसालो इन में ऐड कंदासीं। 1 टीस्पून लेवल में ऐड थी कयां पिसियल गरम मसालो। थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु चिकन जा जेके इहे बोनलेस पीसिस आहिनि इन्हनि खे थोरो फ्राई कयो ऐं जीअं ई इन जो जेको कलर आहे उहो चेंज थियणु शुरू थी वञे त तव्हां इन में ऐड कयो इहे तमामु पिसियल मसाला। इनखे कयूं था कवर। जेके सयूं आहिनि उन्हनि खे बि ॾिसंदा हलंदासीं। अच्छा, हाणे सेम सॉस पैन में ऐड कंदासीं थोरो पाणी ऐं हिन में कुक कंदासीं असां जेली। अगेन हलीम बि असांजो तयारु थींदो रहे ऐं गॾोगॾु जेको असांजो शरबत आहे उन जी बि तयारी कंदा हलूं। असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो हुजे त हिते जेका दाल, जव ऐं गेहूं आहिनि इन्हनि खे असां कुक था कयूं। जव ऐं गेहूं जेकॾहिं तव्हां हिकिड़ो कोप खणंदव त तमामु दालियूं तव्हां हाफ कप खणो, मतिलबु जव ऐं गेहूं जेके आहिनि से दालियुनि खां डबल क्वांटिटी में खणो। तो जेतिरो बि तव्हांखे हलीम तयारु करिणो आहे एतिरो तव्हां करे सघो था। बग़ैर कंहिं मसाले जे बसि तव्हां इन्हनि खे भुॼाए रखो। भुॼाए रखण खां बाद में जव ऐं गेहूं अवल तव्हां चाढ़ियो। जॾहिं हो अधु ऑलमोस्ट ॻरी वञनि ऐं हुनजो दाणो बिल्कुलु सॉफ्ट थी वञे हुन खां बाद में जेके पुसियल तव्हां जूं दालियूं आहिनि उहे तव्हां ऐड कंदव ऐं उन्हनि खे कुक थियण जे लाइ रखो जेसीं ताईं उहे बि तमामु सुठे तरीक़े सां ॻरियूं नथियूं वञनि। ऐं पोइ उन्हनि खे पीसे छॾियो। ब्लेंडर में पीसणु चाहियो था, घोटणु चाहियो था, जीअं बि तव्हांखे ईज़ी थो लॻे, आसान थो लॻे उहा तव्हां कयो। पर मेक श्योर कयो त जेको गोश्त या चिकन आहे उहो तव्हां अलॻि सां रेशो कयो जेकॾहिं क्वांटिटी तमामु घणी न आहे त। ऐं जेके दालियूं आहिनि उन्हनि खे तमामु सुठे तरीक़े सां पीसियो। जेकॾहिं दालियूं सुठियूं पिसला न हूंदियूं आहिनि त हिकु त कंसिस्टेंसी या उहा सुठी तयारु न थींदी ऐं तमामु सुठो पिसियल हूंदो त हलीम सुठो बि ठहंदो ऐं उन जी कंसिस्टेंसी बि सुठी रहंदी आहे, न त तमामु घाटो तयारु थींदो ऐं तमामु थिक हलीम तयारु थींदो। त मेक श्योर कयो त जेके दालियूं आहिनि तमामु सुठे तरीक़े सां उहे पिसला हुजनि। हिकिड़ो टमाटो था खणूं ऐं इन खे बारीक चॉप करे ऐड कंदासीं पंहिंजे हिन कोरमे में ऐं उन जी थोरी सुठे तरीक़े सां हिकिड़ी भुनाई था कयूं। ऐं भुनाई करण खां बाद में मां उन में ऐड कंदमि पाणी त जीअं असांजा चिकन जा जेके पीसिस आहिनि उहे तमामु सुठे तरीक़े सां ॻरी वञनि। एतिरो उन्हनि खे सुठे तरीक़े सां असां ॻारींदासीं त जेकॾहिं चिमचो बि असां हणूं त उन जा जेके रेशा आहिनि उहे अलॻि अलॻि थी वञनि। बोनलेस चिकन आहे ऐं चिकन जा जेके ब्रेस्ट पीस आहे उनजो असां इस्तेमालु था कयूं। तमामु सुठे तरीक़े सां हिन जा जेके रेशा आहिनि उहे थी वेंदा। जेकॾहिं तव्हां गोश्त जो इस्तेमालु था कयो त पोइ
मेक श्योर कयो त उहो एतिरी देरि ताईं तव्हां उनखे पचायो त उहो सुठे तरीक़े सां ॻरी वञे। ऐं गोश्त खे कंहिं बि चॉपर में ऐड न कजो, कंहिं बि मशीन में उनखे शामिल नाहे करिणो। जेसी ताईं गोश्त ऐं चिकन जो रेशो न ईंदो त तव्हांजो जेको हलीम आहे उहो मज़ेदार न थींदो। त रेशो अचे इहो तमामु ज़रूरी आहे। चाहे त मां वटि आहे धोरो, इनखे थोरो फेटे करे 2-3 टेबल स्पून मां हिते ऐड थी कयां बसि। धोरो ऐड कयोसीं, हिकिड़ो टमाटो शामिल कयोसीं, पिसियल मसाला ऐड कया अथसीं ऐं हींअर इनखे थोरो सुठे तरीक़े सां इनजी भुनाई कंदासीं। त थोरो मां इनखे कवर थी कयां, धोरे जो टमाटे जो पाणी ड्राई थी वञे। अच्छा, हिन तरफ़ जेके दालियूं आहिनि, जॾहिं तव्हां घर में बि चाहियो त कंटिन्यूअस उनखे थोरी थोरी देरि खां पोइ चिमचो हिलाइणु ज़रूरी आहे, छो त जॾहिं हे ॻरी वेंदियूं त पोइ हेठि लॻणु शुरू थी वेंदियूं। त मेक श्योर कयो त थोरी थोरी देरि खां बाद में तव्हां इनखे चिमचो ज़रूरु हिलायो। हिते बाहि तेज़ था कयूं ऐं मां तयारु थी कयां जेली। ॿिन्हिनि कलर जी जेली तयारु कंदासीं ऐं उन में ऐड कंदासीं रोज़ सिरप या रेड सिरप, जेको तव्हांखे सुठो लॻे। उन में ऐड कंदासीं असां इहे सयूं जेके असां बॉइल करे रखियूं अथसीं। त मां इन में जेली ऐड थी कयां, छो त पाणी असांजो सुठे तरीक़े सां थी वियो आहे बॉइल। थोरा बादाम ऐं पिस्ता इन में शामिल कंदासीं। अच्छा, हिकु दफ़ो उबाल अची वञे त बसि हिनखे कढी करे रखंदासीं। जेको रंग तव्हांखे सुठो थो लॻे उहो इस्तेमालु कयो। हाणे त पर्पल, ब्लू, हर कलर जी जेका जेली आहे उहा मार्केट में अचे चुकी आहे। हिकिड़ी प्लेट था खणूं। अच्छा, जीअं ई कुक थी वेंदी त इन ई पैन में असां ॿिए रंग जी जेका असांजी जेली आहे उहा ठाहींदासीं। ऐं थोरो तुख मलंगो तव्हां इन में ऐड कयो। खंडु असां इन में शामिल कंदासीं। अच्छा, खंडु पिसियल बि ऐड करे सघो था ऐं जेको खीर आहे उनखे खंड सां गॾु तव्हां बॉइल बि करे सघो था। ॿई ऑप्शन्स आहिनि तव्हां वटि। चलो जी, हे तोड़ो। नंढड़ी असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। मां रेड जेली जे लाइ थोरो पाणी कुक थी कयां ऐं मिलूं था तव्हां खां हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं ग्रीन कलर जी जेका जेली आहे उहा तयार थी वई आहे। मां रेड कलर जी जेली बि रेडी थी कयां ऐं हिन तरफ़ अची था वञूं। चिकन जो मसालो सुठे तरीक़े सां इन जी भुनाई थी वञे त पाणी ऐड कंदासीं ऐं चिकन खे एतिरी देरि ताईं कुक कंदासीं त इन जा जेके रेशा आहिनि इहे ज़बरदस्त तरीक़े सां ॻरी वञनि। अच्छा, हे जेली बि असांजी रेडी थी वई। इनखे बि प्लेट में लाहे था रखूं। अच्छा, हाणे सेम पैन में थोरो खीर गरम कंदासीं त जीअं उन में जेका खंडु आहे उनखे सुठे तरीक़े सां डिज़ोल्व करे सघूं। ऐं खीर ज़रूरी न आहे, मां थोरो पाणी ऐड थी कयां छो त खीर में असां थोरो पाणी बि शामिल कंदासीं। अगेन असांजो जेको शरबत आहे असां उनखे थोरो छिडरो बि कंदासीं ऐं उअं ई सुठो बि लॻंदो आहे, लाइट लाइट लॻंदो आहे। जेकॾहिं खीर हूंदो इलाही घाटो हूंदो त पोइ शरबत लाइट न रहंदो आहे।
तव्हां ॾिठो हूंदो त जेको बि न्याज़ जो शरबत हूंदो आहे त इलाही लाइट हूंदो आहे। त जेतिरो खीर हुजे एतिरो ई तव्हां हुन में पाणी शामिलु कयो या उन खां अधु तव्हां पाणी शामिलु कयो त थोरो तव्हांजो जेको शरबत आहे उहो थोरो लाइट थी वञे। अच्छा, इन में ऐड था कयूं थोरो पाणी मां ऐड कंदमि ताकी बाक़ी जेको पाणी आहे उहो असां रूम टेम्परेचर ते शामिलु कयूं। थोरो पाणी ऐड कयोसीं जंहिंमें तक़रीबन हिकिड़ो कोप जेका खंड आहे उहा ईज़ीली डिज़ोल्व थी वञे। ऐं तव्हां वटि घर में अच्छो ख़ासो टाइम हूंदो, तव्हां खीर में भले खंडु डिज़ोल्व कयो, जीअं तव्हांखे ईज़ी ऐं आसान लॻे ईअं तव्हां करे सघो था। अच्छा, मां थोरी खंडु खणी थी वठां, तक़रीबन डिपेंड थो करे त तव्हां मां वटि 1 kg खीर आहे। अच्छा, 1 कप इन में या 1 वॾो प्यालो ऐड कंदासीं खंड जो ऐं सुठे तरीक़े सां खंड खे कंदासीं डिज़ोल्व। अच्छा, हाणे मां इन में ऐड थी कयां पाणी, छो त सुठे तरीक़े सां जेको मसालो आहे उहो फ्राई थी वियो आहे। त हाणे असां इन में पाणी था ऐड कयूं त जीअं चिकन जेका आहे सा सुठे तरीक़े सां ॻरी वञे। इनखे मां कवर करे पचायां थी त चिकन जा जेके पीस आहिनि इहे ॻरी वञनि। इनखे कयूं था थोरी देरि जे लाइ कवर ऐं जेके असांजियूं दालियूं आहिनि उन्हनि खे बि हिकु दफ़ो स्पून हलाईंदा हलूं। इन्हनि खे चिकन खे कयूं था कवर। अच्छा, हाणे जेके हे असां वटि बादाम पिस्ता आहिनि इन्हनि खे हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे त तव्हां स्लाइस कयो। अच्छा, ॿियो तरीक़ो इहो आहे त इन्हनि खे तव्हां पीसे छॾियो, बिल्कुलु पाउडर फॉर्म में करे छॾियो। उहो बि जेको आहे सो सुठे तरीक़े सां मिक्स थी वेंदा आहिनि। जेका तव्हांखे ॻाल्हि वणे उहा तव्हां करे सघो था। मां इन्हनि खे बारीक थोरो स्लाइस थी कयां, थोड़ा नज़र ईंदा स्लाइस में त सुठा लॻंदा। ॿई ऑप्शंस आहिनि, जेकॾहिं तव्हांखे घणी तादाद में आहिनि, तव्हांखे जल्दी करणा आहिनि त तव्हां इन्हनि खे पाउडर भी करे सघो था। उहे शरबत में तमामु सुठे तरीक़े सां मिक्स थी वेंदा आहिनि। ऐं जेकॾहिं वक़्तु हुजे त थोरो बारीक स्लाइस कयो। इहो ऑप्शन इन करे सुठो लॻंदो आहे त नज़र ईंदा आहिनि शरबत में ऐं सुठा लॻंदा आहिनि। जेतिरो हस्बे इस्तिताअत तव्हां इन में ऐड कंदव मेवो। अच्छा, हिकु दफ़ो चेक कंदा हलूं असां पंहिंजे कोरमे खे, त जीअं लॻे त नथो, जेकॾहिं पाणीअ जी नीड हूंदी थोरो इन में ऐड कंदासीं पाणी। मसाला असां इन में ऐड करे चुका आहियूं। टेस्ट करे ॾिसां। सही, थोड़ो मां इन में ऐड थी कयां अञा बि पाणी। अच्छा, जेका खंड आहे, खंड खे असां पाणीअ में डिज़ोल्व कयोसीं ऐं कुछ जेके असांजा नट्स आहिनि उन्हनि खे स्लाइस कंदा था हलूं। अच्छा, कुछ बेज़िल सीड्स तुख़्म लॻा असां वटि हुया, उन्हनि खे पाणीअ में भुॼायो अथसीं, उहे मां इन में ऐड कंदमि। ऐं जेके रंगीन सयूं आहिनि उहे असां इन में शामिल कंदासीं। चेक था कयूं हे जेका बेसिकली असां जेको शीरो ठाहियो अथसीं उहो सुठे तरीक़े सां बॉइल थो थिए। त चेक थी कयां, जेकॾहिं खंड तमामु सुठी डिज़ोल्व थी वई आहे त हिन जी बाहि खे कंदासीं बंदि।
खंड भी ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजे हिसाब सां ऐड कंदव, घणी या घटि। थोड़ी खंड अञा आहे जेका डिज़ोल्व थियणी आहे, इन जी बाहि जेका आहे उनखे स्लो था कयूं। अच्छा, थोड़ा नट्स स्लाइस करे मां चाहियां थी त जेको असांजो शरबत आहे उहो बि सुठे नमूने सां तयार थी वञे। ऐं जेली बि थोड़ी मिठी हूंदी आहे, इन सां गॾोगॾु जेको रोज़ सिरप आहे उहो बि मिठो हूंदो आहे, पर एतिरो ऐड कंदासीं त बसि हिकिड़ो सुठो कलर अची वञे। वाइट कलर में भी जेको शरबत आहे उहो तयार कयो वेंदो आहे, पर थोरो असां हिन में रोज़ सिरप ऐड कंदासीं। जेको हलीम आहे उनजी चिकन बसि थोड़ी ॻरी वञे, उनजो रेशो अलॻि करे, हथनि सां बि तव्हां इनखे करे सघो था, 3-4 ॿूटियूं आहिनि, तव्हां रेशो इनजो अलॻि करे ऐं पोइ मसालो ऐं चिकन ऐड कंदासीं असां पंहिंजे हिन दाल जे मिक्सचर में। ऐं मिक्स करण खां बाद में तव्हां ॾिसी सघो था त जेका कंसिस्टेंसी आहे उहा केतिरी आहे। अच्छा, मां थोरो नट्स खे स्लाइस करे थी रखां ऐं नंढड़ी हिकिड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, ब्रेक खां पोइ त जॾहिं मोटी ईंदासीं मां चिकन जा जेके रेशा आहिनि उहे अलॻि करे छॾींदुमि। ब्रेक जे दौरान वापसि ईंदासीं, हलीम खे जस्ट मिक्स कंदासीं ऐं इनखे सर्व कंदासीं। बिल्कुलु इन ई तरह जेको असांजो शरबत आहे उन में बि जस्ट मिक्सिंग कंदासीं ऐं शरबत खे सर्व कंदासीं। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। ऐं हींअर हलीम जी मिक्सिंग कंदासीं ऐं जेको असांजो शरबत आहे, शरबत जी मिक्सिंग थींदी। त हे अची वियो असांजो मसालो कोरमे जो ऐं इन में ऐड था कयूं हे असांजी रेशा थियल चिकन, इहा असां इन में शामिल कईसीं। इन सां गॾोगॾु हाणे इन में ऐड कंदासीं हे जेको असांजो दाल जो मिक्सचर हुयो, इहो इन में शामिल कंदासीं। अच्छा जी, सुठे तरीक़े सां इनखे कंदासीं मिक्स। बस हिकु दफ़ो इन जो उबाल इनखे अची वञे, मुंहिंजे हिसाब सां जेका इन जी कंसिस्टेंसी आहे उहा बिल्कुलु मुनासिबु आहे। त बसि इनखे थोरो वेट था कयूं त हिकु दफ़ो इनखे सुठे तरीक़े सां उबाल अची वञे। हाणे अची था वञूं पंहिंजे शरबत जी तरफ़। अच्छा, इन में मां ऐड थी कयां, हे असां वटि 1 लीटर शरबत आहे, त मां हिकिड़ो लीटर असां वटि आहे खीर, त मां अधु जेको खीर आहे उहो असां हिन में ऐड कंदासीं। ऐं इन में जेको शीरो असां तयारु कयो अथसीं उहो शीरो बि ऐड कंदासीं हाफ मिक़दार में। हे असांजो अची वियो हिन में शीरो ऐं इन में असां ऐड कंदासीं जेके असांजो सयूं आहिनि इहे इन में ऐड कंदासीं। अच्छा, इन में ऐड कंदासीं तुख़्म लंगा, इहे बि तव्हां भुॼाए रखो ऐं तमामु ज़बरदस्त थींदा आहिनि शरबत में। इनखे कयूं था मिक्स। थोरो हलीम खे बि ॾिसंदा हलूं।
अच्छा एक्स्ट्रा चाट मसाले सां गॾु तव्हां इनखे सर्व कयो। ऐं हलीम तमामु घणो तेज़ हुजण बि न खपे, त जेके घटि खाईंदा आहिनि उहे बि इनखे इंजॉय कनि, जेके घणो खाईंदा आहिनि मिर्च मसालो उहे बि इनखे इंजॉय करे सघनि। त थोरो हल्को रखो ऐं एक्स्ट्रा चाट मसाले सां सर्व कयो। अच्छा हाणे असां इन में ऐड था कयूं जेली। हाफ असांजी अची वई। ऐं हाफ असां इन में ऐड कंदासीं रेड। अच्छा हाणे लास्टली इन में ऐड कंदासीं मेवो। जेतिरो बि अगेन हस्बे इस्तिताअत तव्हां इन में शामिल कंदा। अच्छा थोरो रेड सिरप, रोज़ सिरप जेको बि तव्हांखे सुठो लॻे, जंहिं बि कंपनी जो, उहो थोरो ऐड कंदासीं हिकिड़ो कलर जे लाइ, स्वीटनेस बि इनखे ॾींदो। कलर थोरो मिक्स था कयूं, बस हल्को गुलाबी कलर अची वञे, बस काफ़ी आहे मुंहिंजे हिसाब सां। बस सुठे तरीक़े सां मां इनखे मिक्स थी कयां। ऐं अक्सर न्याज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त बाल्टिन में ऐं वॾनि देॻड़नि में, कूलर में इहो शरबत जेको आहे सो तयारु कयो वेंदो आहे। त ज़रूरु तयारु कयो। मथियां मां इन जे ऐड कंदमि नट्स। हे शरबत असांजो ज़बरदस्त रेडी आहे। ऐं थोड़ा हाणे असां जेके हलीम आहे उन जा लवाज़मात उनजी मां कटिंग कंदमि। बस दैट्स इट। ये अची विया असांजा बादाम ऐं पिस्ता। अच्छा शरबत मिठो बि बस मॉडरेट हुजे, तमामु घणो बि मिठो हूंदो त उहो बि मज़ेदार न लॻंदो, हल्को मिठो हुजे। थोरो हितां खे क्लीन था कयूं। अच्छा शरबत असांजो रेडी थी वियो आहे। ऐं हींअर मां जेको हलीम आहे उनजी बाहि बि बंदि थी कयां ऐं हलीम खे कयूं था डिश आउट। असां स्टार्टिंग में ई बसरनि जो इस्तेमालु कयोसीं, तव्हां लास्ट में इनखे बसरनि जो भगार बि ॾेई सघो था। थोड़ा धाणा ऐं थोड़ा सावा मिर्च, इन्हनि सां गॾु हलीम खे कंदासीं डिश आउट। थोरो अची वियो असांजो लीमो। चलो हलीम खे कयूं था डिश आउट। ऐं यकीनन जेको हलीम आहे उहो गर्मा गरम सर्व थींदो। क्विक असां तयारु कयोसीं हलीम। तव्हां घर में ज़रूरु तयारु कजो। ऐं कुझु ॻाल्हियूं जंहिंजो तव्हां ख़्यालु रखो उहे इहे ई आहिनि त जेके जौ ऐं गेहूं हूंदा उहे तव्हां दाल खां डबल क्वांटिटी में यूज़ कंदा। ऐं जौ ऐं गेहूं खे अवल सुठे नमूने सां बॉइल थियणु ॾिजो। उन खां बाद में हुन में दालियूं ऐड कजो त जीअं दालूं ॻरी करे हेठि लॻणु शुरू न थी वञनि। ऐं नमक मिर्च तमामु घणो ऐड न कजो, थोरो हल्को हुजे त जेके घणो खाईंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि सही हुजे, जेके घटि खाईंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि परफेक्ट थी वञे। एक्स्ट्रा जेको चाट मसालो आहे उन सां गॾु बसि तव्हां हलीम खे सर्व कयो। मां इन जे मथियां ऐड कंदमि थोरा धाणा ऐं हलीम जा जेके लवाज़मात आहिनि उन सां गॾु बसि तव्हां हलीम खे सर्व कयो। थोरा सावा मिर्च, लीमो
गार्निशिंग में भी इस्तेमाल था कयूं ऐं कुझु जेको हुआसीं चलो अॼु जे लाइ एतिरो ई ऐं कोशिशि रही त तव्हांजे लाइ ज़बरदस्त क्विक हलीम ऐं शरबत तयारु कयो वञे छो त खोड़ सारनि घरनि में अॼु हलीम ऐं शरबत जी यकीनन तयारी हूंदी ऐं तव्हां पंहिंजी दुआउनि में मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ज़रूरु यादि रखंदा इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे साम्हूं ई हाज़िर थींदासीं आवाज़ किचन जी फ्रेश एंड न्यू एपिसोड सां गॾु ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ तव्हां सां गॾु शेयर कंदासीं ऐं अॼु जे लाइ बसि एतिरो ई ऐं ज़िंदगी सिहत रही तव्हां सां ज़रूरु थींदी मुलाक़ात पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु रेसिपी में कुझु बि तव्हांखे सम्झ में न आयो हुजे असांजे सोशल हैंडल्स ते रेसिपी जा लिंक्स शेयर कया वेंदा आहिनि रेसिपीज़ जा क्लिप्स शेयर कया वेंदा आहिनि ऐं रेसिपी बि अपलोड कई वेंदी आहे त तव्हां ज़रूरु चेक कजो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा हींअर मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी टीम खे इजाज़त ॾींदा टेक केयर अल्लाह हाफ़िज़।